पढ़ी पॉलिसी में पाकिस्तान बड़ी कामयाबी सां विनर ऐं भारत लूज़र करार। अमरीकी मैगज़ीन फॉरेन पॉलिसी बि पाकिस्तान जी पढ़ी पॉलिसी जो इतराफ़ करे वरितो। फॉरेन पॉलिसी चयो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे ॿिए दौर में पाकिस्तान वॉशिंगटन में स्ट्रेटेजिक कमबैक कयो। पाकिस्तान उहो हासिल कयो जेको केतिरा इतिहादी न करे सघिया। अमरीका जे वेझो पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर क़ाबिल क़दर ऐं काराइतो इतिहादी बणिजी वियो। वॉशिंगटन में हालतूं पाकिस्तान जे हक़ में थी वयूं। अमरीकी मैगज़ीन दी डिप्लोमेट जे मज़मून में पाकिस्तान आलमी ध्यान जो मर्कज़ करार। मज़मून में चयो वियो त 2025 पाकिस्तान जे लाइ स्ट्रेटेजिक वापसी ऐं अस्करी एतमाद जो साज़ साबित थियो। पाकिस्तान एशियाई तरक्याती बैंक विच में $730 मिलियन जे ॿिनि अहम मनसूबनि ते सयूं थी वयूं। पधिराई मौजूदु $330 मिलियन मालिया जे सेकेंड पावर ट्रांसमिशन मनसूबे ते सयूं कयूं वयूं। इक़्तिसादी मामलनि बाबति तर्जुमान चयो त सरकारी मिल्कियत वारनि इदारनि जी ट्रांसफॉर्मेशन प्रोग्राम ते सयूं थियूं आहिनि जंहिंजी मालियत $400 मिलियन आहे। ट्रांसमिशन मनसूबो ईंदड़ पन बिजली जे मनसूबनि मां 2300 मेगावाट बिजली एतमाद जोगी तरसील खे मुमकिन बणाईंदो। ग़रीबनि जो ख़्याल रखण ई असांजो सियासी मंशूर अटो या जोई पीपल्स पार्टी जी सियासत जो महवर आहे। सिहत जे मैदान में आलमी सतह ते मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। सिंध सरकार अवाम खे सिहत जी सहूलियतुनि जी फराहमी जे लाइ कमु करे रही आहे। पीपी चेयरमैन जो इंडस यूनिवर्सिटी अस्पताल कराची में तकरीब खे ख़िताब चयाईं ग़रीब माण्हुनि जो ख़्याल रखणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हर मज़हब बीमारनि ऐं मजबूरनि जी मदद जो दर्ज ॾिए थो। पीपल्स पार्टी सिंध हुकूमत बिना रंग ऐं नस्ल अवाम जी ख़िदमत करे थी। समूरी मसीह बिरादरी खे क्रिसमस जूं वाधायूं ॾियां थो। पीपी चेयरमैन इंडस अस्पताल में नई इमारत जो इफ्तिताह करे छॾियो। फील्ड मार्शल आसिम मुनजी रावलपिंडी जे चर्च आमद तक़रीब में शिरकत। फील्ड मार्शल मसीह बिरादरी खे दिलि जी गहराइनि सां क्रिसमस जूं वाधायूं ॾिनियूं। ऐं प्यार मौजूदु फील्ड मार्शल आसिम मुनी क़यादत मोहम्मद अली जिन्ना खे भरपूर भेटा पेश कई ऐं बराबरी आज़ादी मज़हबी बर्दाश्त जे विजन ते ज़ोर ॾिनो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस पाकिस्तानी हर शहरी जे वक़ार सलामती ऐं बराबर हक़नि खे बरक़रार रखण जे अज़म खे पिणु वरझायो। ऑपरेशन भारत में हिमायती 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजूदु इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान दहशतगर्द जे ठिकाणनि खे असराइते नमूने निशानो बणायो वियो। मारिजियल दहशतगर्द इलाइक़े में केतिरनि ई दहशतगर्द कारवाइनि में मुलविस हुआ। इलाइक़े में सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा पुरज़म आहिनि। सिक्योरिटी फोर्स जो सिला डेरा इस्माइल खान में ऑपरेशन पर ख़ारिजी मारिजी विया। ISPR मौजूदु ख़ारजनि जी मौजूदगी जे तला ते ऑपरेशन कयो वियो। नतीजे में ख़ारिजी मारिजी विया। सदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। सिरमिल जी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे। PI जी रिश्तकारी सुठो अमल आहे। क़ौमी एयरलाइन जे मुलाज़िमनि जे तहफ़ुज़ जो ख़्यालु रखियो वञे। मुल्क जी बहितरी लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। पाक भारत जंग में हिंदुस्तान जे गुरूर ऐं प्रोपेगेंडा खे शिकस्त मिली। वॾे वज़ीर जूं क़ाइद आज़म जी मज़ार ते मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। ॿ ॾींहं अॻु 4 वॾा मनसूबा मुकमल कया आहिनि। नबी सिर खां थर ताईं पाणी लाइन 60 अरब रुपयनि में मुकमल कई। कराची में NED यूनिवर्सिटी में टेक्नोलॉजी पार्क क़ाइमु करण जी शुरूआत करे रहिया आहियूं। नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी जी आलमी तौर ते मुनज़्ज़म ग्रुप ख़िलाफ़ कार्रवाई। गैर क़ानूनी कॉल सेंटर्स मां 15 परदेही ऐं 19 पाकिस्तानी शहरी गिरफ़्तार। 37 कंप्यूटर्स, 40 मोबाइल फ़ोन्स, 10,000 खां वधीक मोबाइल सिम ऐं 6 गैर क़ानूनी गेटवे एक्सचेंज हक़। ज़ियाउल चयो आहे त कॉल सेंटर्स ॾोहनि जो गड़बड़ियल आहिनि। सिंध में गैर क़ानूनी कॉल सेंटर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन करे रहिया आहियूं। जाली सिम ज़रिए ॾोह थी रहिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार सोशल मीडिया ते क्रिप्टो करेंसी ऐं फॉरेक्स में ऑनलाइन सीड़पकारी जो ॾटो ॾेई शहरनि खे फुरीदा हुआ रक़म बिटकॉइन ऐं USDT में मुंतक़िल कई वेंदी हुई। गिरफ़्तार जवाबदारनि में 2 औरतूं बि शामिल आहिनि। एडिशनल डायरेक्टर NCCI
तारिक नवाज़ खे गिरफ़्तारियूं DHA फेज़ 1 ऐं 6 मंथ हुआ आहिनि। जांच टीम टेक्निकी बुनियादनि ते वधीक सबूतनि ते कमु करे रही आहे। समूननि रुखनि खां जांच कई पई वञे। पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत बणाए छॾियो आहे। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनी खे मुतहद थियणु घुरिजे। मई महीने में पाक फ़ौज फील्ड मार्शल आसिफ मुनी जी क़यादत में दुश्मन खे शिकस्त ॾिनी। एयर मार्शल जी क़यादत में पाक फ़िज़ाइया भारत जा 7 जहाज़ किराया ऐं 8 जहाज़ खे सख़्त मुतासिर कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब खे ख़िताब चयाईं, हीउ मुल्क असां सभिनी जो आहे, उन में सभिनी जा बराबर हक़ आहिनि। मज़हबी आज़ादी जो उसूल आइन जो हिसो ऐं हुकूमत उन ते अमल करण जी पाबंद आहे। जेकॾहिं अक़लियती शहरी सां नाइंसाफ़ी या ज़्यादती थिए थी त कानून हरकत में ईंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम समूरी इंसान जे लाइ मोहब्बत, बुर्दबारी ऐं ख़िदमत जो पैगाम आंदो। शहबाज शरीफ़ चयो त क़ायद आज़म जा ईमान, इत्तेहाद ऐं तंज़ीम जा सुनहरी उसूल न सिर्फ़ रोशन क़ौमी मुस्तक़बिल जी ज़मानत आहिनि, पर पाकिस्तान जी ईंदड़ नस्ल लाइ रोशनी जो मीनार पिणु आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान दस्तूर जी सिंध काबीना मेंबरनि समेत क़ायद आज़म जी मज़ार ते हाज़िरी। वॾे वज़ीर ऐं गवर्नर क़ायद आज़म जी मज़ार ते गुल रखिया ऐं दुआ घुरी। वॾे वज़ीर चयो त क़ायद आज़म असांखे इत्तेहाद, ईमान ऐं नज़्म ज़ब्त जो जेको पैगाम ॾिनो उहो अॼु बि साॻी शिदत सां सराहितो आहे। क़ायद आज़म जे नज़रिए तहत मज़बूत, मुनसिफ़ाणी ऐं ख़ुशहाल पाकिस्तान जी तामीर जे लाइ पुरज़म आहियूं। गवर्नर कामरान दस्तूरी चयो त क़ायद आज़म जी जिदोजहद असांखे वतन सां मोहबत, क़ुर्बानी ऐं अवामी ख़िदमत जो दर्स ॾिए थी। हमारे दुश्मन ये चाहते हैं कि पाकिस्तान पैदा होती कायम हो जाए, मगर हमें पाकिस्तान को कायम रखने के लिए अभी और कुर्बानी करना होगी। ये आपकी दिन रात की मेहनत का सिला है, आजाद वतन दुनिया में कब सबको मिला है। पाकिस्तान गर्दन में जो एक ताग था, क़ायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾियारे ते नओं गीत पैगाम जारी करे छॾियो। क़ायद आज़म जी क़ाइदानी सलाहियतुनि खे बेटा पेश। गीत मोहम्मद अली जिन्ना जी ॾिनल क़ुर्बानी ऐं तारीख़ी जिदोजहद खे ज़ाहिर ऐं दुश्मन जे इरादनि ख़िलाफ़ क़ौमी इस्तक़ामत जे अज़म खे उजागर करे थो। Dashing through the snow in a one-horse open sleigh.
सॼी दुनिया में क्रिसमस जो ॾियारो मल्हायो पियो वञे। मुल्क में मसीह बिरादरी तरफ़ां घरनि ऐं गिरजा घरनि खे सिंगारियो वियो। ख़ासि इबादतूं, पाकिस्तान जी तरक़ी ऐं सलामती लाइ दुआऊं। सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं हथियारबंद फ़ौज पारां मसीह बिरादरी खे क्रिसमस जो वाधायूं। शरीफ चौधरी बिरादरी जी मंदिरनि में छेड़ो, फायरिंग में वकील क़त्ल। GR हाउसिंग कॉलोनी में छेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि वकील चौधरी शहजाद क़त्ल थी वियो। पुलिस जो चवां थुरनि में रस्ते तां छेड़ो हलंदड़ हो।